मोहतरम सदर महफ़िल, क़ाबिल एहतराम उस्ताद साहिबान, मोअज़्ज़ज़ महिमानों ऐं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अस्सलामु अलैकुम। मोहतरम सामीन, अॼु असीं हिते कंहिं जशन लाइ न पर अहसास जे इज़हार लाइ गॾु थिया आहियूं, कंहिं रस्म लाइ न पर अज़म जे तजदीद लाइ गॾु थिया आहियूं, छाकाणि त 5 फ़रवरी रुॻो कैलेंडर जो हिकु ॾींहुं न आहे, हीउ उहो ॾींहुं आहे जॾहिं ज़मीर ॻाल्हाए थो ऐं ख़ामोशी शर्म महसूसु करे थी। दोस्तो, कश्मीर रुॻो वादीअ जो नालो नाहे, कश्मीर त हिकु सॾ आहे, माउ जे दांह जी, ॿार जे सिसकीअ जी, नौजवान जे टुटल ख़्वाबनि जो। केतिरनि ई ॾहाकनि खां वठी कश्मीरी इंतज़ार में आहे, पर दुनिया रुॻो तमाशो ॾिसी रही आहे। हीउ ॾींहुं न आहे, हीउ अहद जो ऐलान आहे, हीउ ॾींहुं न आहे, हीउ अहद जो ऐलान आहे, कश्मीर सां वफ़ा हर दिलि जो ईमान आहे। मोहतरम सामीन, 5 फ़रवरी असांखे यादि ॾियारे थो त आज़ादी का ख़ैरात नाहे, बल्कि हर इंसान जो बुनियादी हक़ आहे। जेकॾहिं असां अॼु बि न ॻाल्हायो, न लिखियासीं, न शेयर कंदासीं, त पोइ तारीख़ असां खां सवाल कंदी। दोस्तो, ख़ामोशीअ जो वज़न कॾहिं कॾहिं ज़ुल्म खां बि वधीक ॻरो हूंदो आहे। उन्हीअ करे 5 फ़रवरी असांखे ख़ामोशी टोड़णु सेखारे थो। जेके माठ में ज़ुल्म ॾिसनि से बि ॾोही सॾिबा, जेके माठ में ज़ुल्म ॾिसनि से बि ॾोही सॾिबा, सच जो आवाज़ बणिजणु हर ज़मीर जो हक़ हुआ। दोस्तो, अॼु जो ॾींहुं असां खां रुॻो नारा नथो घुरे, पर सचो अहसास घुरे थो ऐं पको अज़म घुरे थो। अचो त अहद करियूं, असांखे कश्मीर खे विसारणु न ॾींदासीं। असां हक़ जी ॻाल्हि जारी रखंदासीं, असां ईंदड़ नसुलनि खे सच ॿुधाईंदासीं। एहसास ज़िंदा आहे त अज़म बि ज़िंदा रहंदो, एहसास ज़िंदा आहे त अज़म बि ज़िंदा रहंदो, कश्मीर जी आज़ादीअ जो सिज ज़रूरु उभरंदो। महिरबानी। पाकिस्तान ज़िंदाबाद, कश्मीर सां यकजहती ज़िंदाबाद।